अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम रतीअ जी रिहाण सां प्रोग्राम जो मेज़बान ऐं पेशकार जिब्रान ज़ेब अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। असांजे प्रोग्राम जी रवायत जेका रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में महिमाननि खे दावत ॾेई उन्हनि जा इंटरव्यूज़ तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। अॼु उन ई रवायत खे अॻियां वधाईंदे अॼु जेका महिमान शख़्सियत असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे उनजो हवालो असां अगरि ॾिसूं था त इब्तिदा खां ई हिकिड़े अदबी माहौल खां हलंदड़, उन खां पोइ रेडियो सां मुंसलिक रहियूं, उन खां पोइ टेलीविज़न सां उन्हनि जो हिकिड़ो अरसो रहियूं, ऐं जे अदबी हवाले सां चऊं था त शाइरी हुजे, पोइ उन में कहाणी हुजे, नाविल हुजे, कालम निगारी हुजे, हुननि जो बेशुमार कमु असांखे मिले थो। अॼु जी महिमान जो मुख़्तसिर तारुफ़ मूं इन जे करे तमामु घणो मुख़्तसिर ॾिनो त जीअं हू पाण पंहिंजे बारे में तव्हांखे वधीक ॿुधाए। ऐं अॼु जेका महिमान शख़्सियत असां वटि स्टूडियो में मौजूदु आहे उन जा केतिरा ई ड्रामा रेडियो हैदराबाद ते रिकॉर्ड थिया आहिनि। हींअर वेझड़ बि तव्हां हिकिड़ो ड्रामो ॿुधो, ऐं केतिरनि ई प्रोग्राम सां मुंसलिक रही, जीअं सुबह महिराण हुजे, सुगंध हुजे, ऐं तारनि भरी राति हुजे। जहिड़ो उन्हनि जो नालो आहे तहिड़ो ई उन्हनि जो आवाज़ु आहे। अदी शबनम गुल। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम। अदी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी असां ॾे आया, तव्हांजी वॾी महिरबानी। मूंखे बि ख़ुशी थी छो त रेडियो त ज़ाहिर आहे मूंखे हमेशह खां पसंदि रहियो आहे। अदी तव्हांजी इब्तिदाई सफ़र ॾांहुं असां चऊं था त सभ खां पहिरियों असांजे सामाइन खे ॿुधाईंदो त तव्हांजो जनमु किथे थियो ऐं तव्हां कहिड़े घराणे में जनमु वरितो, ऐं इब्तिदाई ज़िंदगीअ बाबति तव्हां असांजे सामाइन खे ॿुधाईंदा। जी, ही जनमु हंधि मुंहिंजो जेको आहे दादू आहे, ऐं मुंहिंजो वालिद डॉक्टर हुया, ऐं उन्हनि जी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बदिली थी वेंदी हुई। ज़ाहिर 3 सालनि खां पोइ या 2 सालनि खां पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदा हुया। मुंहिंजो पंहिंजो ॻोठु त मेहर जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे जेको वालिद जो ॻोठु आहे। वरी मुंहिंजी वालिदा जो ॻोठु सीता रोड आहे, उनखे हाणे रहमानी नगर सॾियो थो वञे। ऐं इन खां अलावा सॼी सिंध ॻोठु रही, छो त हर 2 सालनि खां पोइ या 3 सालनि खां पोइ असां उते वञी रहंदा हुआसीं। त दादू में कुझु वक़्तु रहियासीं। उन खां पोइ मुंहिंजे वालिद जी जेका बदिली हुई सा सिजावल थी वई। उन खां पोइ सेवण थी, ऐं सेवण में ई मुंहिंजो पहिरियों स्कूल। उन वक़्तु छोकिरियुनि जो स्कूल कोन हुयो, पर छोकिरनि जे स्कूल में मुंहिंजे वालिद मूंखे दाख़िला ॾियारी, ऐं उहो बि हिकिड़ो सुठो तजुर्बो हो। उन खां पोइ असां जोही हलिया वियासीं, कुझु हिसो जोही में तालीम हासिलु कई। इहा प्राइमरी तालीम हुई। वरी मुंहिंजे वालिद जो बदिली जेका आहे सा जामशुरू थी वई, जामशुरू कॉलोनी। उन जा ॾींहं बि मूंखे यादि आहिनि। उते बि 5 दर्जे ताईं मूं पढ़ियो। पोइ वरी भान सईदाबाद थी। उन खां पोइ कुझु हिसो मूं पंहिंजे तालीम जो, यानी 9th क्लास दादू, ऐं वापसि अची वरी मैट्रिक जेका आहे मीरा स्कूल मां कई। ईअं मुख़्तलिफ़ स्कूल रहिया, मुख़्तलिफ़ कॉलेजिस रहिया। पोइ वरी असां वियासीं मकली में ग्रेजुएशन कई, ऐं उतां खां पोइ वरी मां MA अंग्रेज़ी सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती। त ईअं सफ़र रहियो मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध जे, ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में जेके तालीमी मरहला मूं तय कया। ईअं खणी चऊं त तव्हांजी जेका तालीम आहे उहा पूरी सिंध मां वरितल आहे। तव्हांजे बाबा साईं जूं मुख़्तलिफ़ मरहलनि ते बदिलियूं थींदियूं रहियूं, तव्हां उन्हनि शहरनि मां तालीम वठंदा रहियो। तव्हां पंहिंजनि उन्हनि उस्तादनि खे यादि करणु चाहींदव जिन उस्तादनि खां तव्हां तालीम पाई, छाकाणि त उन्हनि उस्तादनि जे करे ई माण्हू अॻियां वधे थो, निकिरे थो। उन्हनि उस्तादनि जा नाला जिन स्कूलनि में तव्हां पढ़ियो कुझु यादि हुजे। मूंखे सेवण में नालो ऐं उहो चहिरो ज़ाहिर आहे जेको तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों स्कूल या घर जी उहा घटी जिथे नंढपण में असां खेॾूं था, उहा असांखे कॾहिं बि नथी विसरी सघे। त साईं सलेमान जो नालो मूंखे यादि आहे, जेको पहिरियों मुंहिंजो स्कूल हुयो सेवण जो। ऐं उन खां पोइ मूंखे आपा हवा यादि आहे। आपा हवा हूंदी हुई हिते जामशुरू कॉलोनी, हैदराबाद जो स्कूल हूंदो हुयो उते। ऐं अॻिते जॾहिं मूंखे अहिड़ा उस्ताद यादि न आहिनि, पर साईं शहमीर अब्बासी मूंखे ज़रूरु यादि आहे, जेको ठटे में जॾहिं ग्रेजुएशन मां करे रही हुयसि त हुन अंग्रेज़ी पढ़ाईंदा हुया। हुननि मुंहिंजी काफ़ी हेल्प कई, ऐं बल्कि हुननि ई मूंखे इहा राह ॾेखारी त तव्हां अंग्रेज़ी में MA कंदा। त साईं शहमीर अब्बासी बि मूंखे यादि आहिनि। पोइ जॾहिं मां सिंध यूनिवर्सिटी वियसि त ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे ऐं त मूंखे सुठा उस्ताद मिलिया, ऐं उस्ताद बि असांजी शख़्सियत जी तामीर कंदा आहिनि। छो त घणे भाङे मां ईअं ई चवंदी आहियां, इहो मुंहिंजो पंहिंजो बि मुशाहिदो आहे त असां जेको ॾिसूं था उहो ई असां ठहूं था। यानी जेको असांखे नज़र अचे थो, को माण्हू के असांजा उस्ताद रोल मॉडल आहिनि, या के असांजी ज़िंदगीअ में
वालदेन आहिनि या अहिड़ा के सॻारा किरदार आहिनि जेके मिसाली किरदार आहिनि, त उहे असांजी ज़िंदगी ते ज़रूरु असरु छॾनि था। त अंग्रेज़ी शोबे में साईं गनी शेख जो नालो ज़रूरु मां खणंदसि। उन्हनि जो तमामु घणो असरु रहियो मुंहिंजी शख़्सियत ते, ऐं हुननि जी शख़्सियत तमामु घणी सुठी पॉज़िटिव हुई। असांखे क्लासिकल पोइट्री पढ़ाईंदा हुआ। इन खां अलावा सर कलंदर शाह लकियारी, एम हसन बोदलो साहबु ऐं असदुल्ला लाड़िक साहबु, ऐं ईअं ई बेशुमार असांजा उते काफ़ी ॿिया बि जेके उस्ताद उन्हनि खे ॾिठोसीं, उन्हनि मां काफ़ी कुझु हासिलु कयो पिरायो। अच्छा मैडम, तव्हां जी तालीम जे सफ़र खे असां अॻियां वधाईंदा हलूं त तव्हां MA कयो था अंग्रेज़ी में, वरी तव्हां MA कयो था पॉलिटिकल साइंस, गॾु तव्हां LLB बि कयो था। हाणे इहे टई जेके शोबा आहिनि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, त या जे LLB तव्हां कई त वरी तव्हां लेक्चरर ई थियो अंग्रेज़ीअ में, तव्हां LLB खे अॻियां कयो। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हाणे जीअं अंग्रेज़ी शोबो त उहो बि अदब आहे। पोइ वरी मां शुरू खां वठी सिंधी उर्दू खां मूं शुरूआति कई, पोइ वरी सिंधी लिखणु लॻसि ऐं उन खां पोइ इंग्लिश। त इहे टई ज़बानूं जेके आहिनि मुंहिंजे इज़हार जो ज़रियो बणियूं। पर बुनियादी तौर ते आहे त अदब, पोइ हाणे ज़बान कहिड़ी बि हुजे। पर मां इहो सम्झंदी आहियां त मुंहिंजो जेको पढ़ंदड़ आहे उहो सिंधी पढ़ंदड़ आहे, मां उन लाइ लिखियो आहे। बाक़ी जॾहिं शोबनि जी असां ॻाल्हि था कयूं त पोइ मूंखे महसूसु थो थिए त हाणे अंग्रेज़ी जेका लिटरेचर आहे उहो ॾाढो वास्ट आहे, वसी आहे। उन खां पोइ मां पंहिंजे लिखण जे लाइ कुझु मौज़ू चूंडिया, जीअं नफ़्सियात आहे या फ़लसफ़ो आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहे सभु अंग्रेज़ी ॿोलीअ में मौज़ू मौजूदु आहिनि। सियासी अदब जो बि हिकु हवालो आहे अदब में। मूंखे इहा ख़्वाहिश रही त जेकॾहिं मूंखे वक़्तु मिले त मां वकालत बि अमली तौर ते कयां। पर ज़ाहिर आहे त हर शोबो ॾाढो अहम आहे। जीअं मुंहिंजो शोबो, जीअं मुंहिंजो प्रोफेशन या मुंहिंजो जेको एजुकेशन आहे, तालीम आहे, त उहो बि हिकिड़ो फुल टाइम जॉब आहे, हिकिड़ो पूरो वक़्तु घुरे थो। अदब आहे त अदब जो बि हिकिड़ी पंहिंजी ज़रूरतूं ऐं घुरिजूं आहिनि। त मां सम्झां थी त जेको मूं अंग्रेज़ी में MA कई त उहो हिकु मुनासिबु मुंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो हुयो, ऐं उन में ई समूरा जेके बि मज़मून आहिनि उहे उन में शामिलु आहिनि। अच्छा, तव्हांजी इब्तिदा में तव्हां लिखणु शुरू कयो था, उहो कहिड़ो ज़मानो आहे जॾहिं तव्हां नओं लिखणु शुरू कयो था? मकली जो दौरु आहे, ऐं मकली जे लाइ चवंदसि त जीअं जहिड़े नमूने उस्तादनि मुंहिंजे फ़िक्री असर में अहम किरदारु अदा कयो, अहिड़े तरीक़े सां सिंध जे ख़तनि बि कयो। बल्कि उन दौर में असां कोटड़ी में रहंदा हुआसीं। मूंखे ख़बर न आहे त कीअं मुंहिंजे ज़हन में ख़्यालु आयो ऐं मूं दुआ घुरी त जेकर केॾो सुठो थिए जे वालिद जी बदिली मकली थी वञे। मकली जो ख़ासि माहौल, मकली जो हिकिड़ो वॾो क़ब्रिस्तान आहे, उतां जा तारीख़ी ऐं सूफ़ियाणे तर्ज़ जो उते माहौल आहे। ऐं उन वक़्तु जॾहिं मां वई हुअसि त ज़ाहिर उहो माहौल कोन हुयो, पर उहो क़ब्रिस्तान मुंहिंजी तवजह जो मर्कज़ हूंदो हुओ, दिलचस्पी जो। मां वेंदी हुअसि हर हफ़्ते 2-3 ॾींहं उते वञी मां महसूसु कंदी हुअसि। बल्कि मुंहिंजी जेका फ़िक्री असर थी उहा क़ब्रिस्ताननि में थी, ऐं उन क़ब्रिस्तान में थी जॾहिं ज़िंदगीअ जो ख़बर पई, महसूसु थियो त ज़िंदगी केॾी मुख़्तसिर आहे। या सोचींदी हुअसि त इहे माण्हू केरु हुया, इहे बि ज़िंदा हूंदा, इन्हनि जा बि के ख़्वाब हूंदा, ऐं काफ़ी सोचींदी हुअसि। ऐं उहा सोच ई शायदि लिखण जो उत्साह बणी। त मकली मां वारे दौर मां शुरू कयो, ऐं अख़बार हुई अमन, एडिटर खे मां मोकिलींदी हुअसि पंहिंजा कुझु कॉलम या कहाणियूं, अफ़साना उर्दू में, उहे छपिजी वेंदा हुआ। पर हुननि मूंखे हिकिड़ो अहम कमु ॾिनो, उहो हुयो औरतुनि जा इंटरव्यू, जेके मुख़्तलिफ़ शोबनि सां हुननि जी तालुक़ु हूंदो हुयो, चाहे तालीम हुजे या फ़नून लतीफ़ा जेको हुजे, वकील हुजनि, त उहो उते मां कंदी हुअसि। पोइ वरी उन्हनि ॾींहंनि में जॾहिं मां MA अंग्रेज़ी जे लाइ हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी वियसि ऐं मारवी हॉस्टल में रहणु लॻसि, उते बि काफ़ी उन वक़्तु सिंध जो सुञाण औरतूं हुयूं, जंहिंमें पतनवीर जोड़े जो हुई, पोइ ख़ैरुनिसा जाफ़री साहिबा, यूनिवर्सिटी में मां उन्हनि खे ॾिठो। ऐं असां वटि हॉस्टल में मैडम रुखसाना जोखियो, मैडम ज़ाहिदा मेमण, मैडम मुसरत मिर्ज़ा, मैडम मरहब कासमी, शहनाज़ बलोच, अहिड़ा केतिरा ई नाला आहिनि। उन्हनि जा बि, उन्हनि मां अक्सरियत जा मूं इंटरव्यूज़ कया। त शुरूआति मूं हिन मां कई, अमन अख़बार मां। उन खां पोइ थोरो अर्सो मां जंग अख़बार में बि लिखियो। पढ़ाई जे दौरान ई मुंहिंजे ख़्याल सां इहे मूंखे लॻे थो त हीअ 1987 जी ॻाल्हि आहे, त मां इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन सां वाबस्ता हुअसि, 87-88। त उते उहो जेको मुंहिंजो दौरु गुज़रियो, उहो मुंहिंजो तमामु सुठो दौरु हुयो, जेको अमली सहाफ़त जेके चऊं। हिकु इंचार्ज हूंदी हुअसि, एडिटोरियल बोर्ड में हूंदी हुअसि इबरत मैगज़ीन जे, ऐं वक्तावर रिसालो जेको औरतुनि जे लाइ निकिरे थो, 2 साल मूं एडिट कयो, त काफ़ी कुझु उतां सिखियो।
वरी उतां ई हिकिड़ो यूनिवर्सिटी में प्रोग्राम थियो हुयो जंहिंमें असांजो मास कम्युनिकेशन जो शोबो आहे, प्रेस इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान, ऐं उन सां गॾोगॾु यूनिसेफ, इन्हनि जे सहकार सां सहाफ़ियुनि लाइ 5 ॾींहंनि जो हिकिड़ो तरबियती वर्कशॉप थियो हो, जंहिंमें मां इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशंस मोकिलियो हुयो। ऐं 5 ॾींहं उहे ऐं उते जेको सिखियो उन में मूंखे काफ़ी मदद ॾिनी। उते मुंहिंजी बि परफॉर्मेंस काफ़ी सुठी रही। आख़िर में वरी मूंखे महिमान ख़ासि कयो हुओ आख़िरी ॾींहं ते। मूंखे सिंफ़ी घाड़ेटनि जी अॻ में ई ख़बर हुई ऐं मां हमेशह सिंफ़ी घाड़ेटनि ते तवजह ॾींदी रही आहियां त कहाणी आहे त हुन जूं कहिड़ियूं घुरिजूं आहिनि या कॉलम आहे। ख़ासि तौर ते मूंखे सहाफ़त सां घणी दिलचस्पी रही ऐं सहाफ़त में बि तव्हां ॾिसंदा त इंटरव्यूज़ आहिनि या फीचर राइटिंग आहे, उहा कहाणी सां काफ़ी मिलंदी आहे। त हीउ जेको नैरेटिव जर्नलिज़म आहे 19वीं सदी में, उन में इहे सभु शयूं तख़लीक़ी तौर ते शामिलु थी वञनि थियूं। त इहे मुंहिंजा दौर मुख़्तलिफ़ हलंदा रहिया ऐं शोबा बि हलंदा रहिया। ऐं ख़ासि तौर ते जेको मकली खां मूं सफ़र शुरू कयो, उन खां पोइ इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन ताईं, ऐं उन ई दौर में मां सिंध जे काफ़ी अख़बारनि लाइ लिखियो। अवामी आवाज़ में बि मुंहिंजा कॉलम शाया थींदा हुआ। हिलाल पाकिस्तान में बि काफ़ी लिखण खां पोइ मूं तख़लीक़ी अदब जो हिसो हुन लाइ तवजह ॾियणु शुरू कई, ख़ासि तौर ते कहाणियूं। ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद बि गॾु गॾु हलंदो रहियो। जीअं 86 में मां यूनिवर्सिटी में आई हुयसि त रेडियो हैदराबाद ते बि मां कंपेयरिंग कंदी हुयसि। नसीर मिर्ज़ा साहिब जो प्रोग्राम हो पहिरियों, उन्हनि ई मूंखे मुतारिफ़ करायो। ख़तनि जा जवाब, उन में महमूद मुग़ल साहिब बि मूंसां गॾु हुया। त उतां इहो सफ़र शुरू थियो, इहो सफ़र हलंदो रहियो। ऐं 88 में जॾहिं मां MA करे निकितसि त इहो सफ़र मुंहिंजो जारी रहियो इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन जो। पोइ वरी 90 में 91 में मां टेलीविज़न ॾांहुं वियसि। टेलीविज़न ते बि 3-4 साल मां हुयसि। उहो टेलीविज़न जी कंपेयरिंग जो बि दौरु मूंखे यादि आहे। ते गॾो गॾु हलंदा रहिया। पर यूनिवर्सिटी लाइफ में, यूनिवर्सिटी जो जेको दौरु हुयो, उन वक़्तु मूं जेके स्टेज जूं कंपेयरिंग्स कयूं, त इहे जेके सिखिया जा मुख़्तलिफ़ हवाला आहिनि। कंपेयरिंग जॾहिं कयो था स्टेज जी, त तव्हां बिल्कुलु ज़िम्मेदार थी बीहो था ऐं उते हिकिड़ी तव्हांजी मश्क थी वञे एक्सटेम्पोर ॻाल्हाइण जी। ऐं उते काफ़ी माण्हू अचनि था ऐं घणे भाङे मूं अदबी प्रोग्रामनि जी कंपेयरिंग कई। इहे सभु शोभा गॾु गॾु हलंदा रहिया। अदब, कंपेयरिंग, टेलीविज़न जी, स्टेज जी ऐं TV जी। अदबी सफ़र जे पासे अचूं था त तव्हां तमामु घणो कमु कयो। केतिरनि ई औरतुनि जा तव्हां इंटरव्यूज़ कया, उनखां अलावा हेतिरनि अख़बारुनि जो तव्हां ज़िक्र कयो, कहाणियूं बि लिखियूं, तव्हां शाइरी बि कई, नावल बि लिखियो आहे, तव्हां मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि में तब आज़माई कई आहे। त हींअर ताईं तव्हांजा केतिरा मजमूआ छपियल आहिनि? मुंहिंजा 13 मजमूआ त छपिजी चुका आहिनि, जंहिंमें मज़मून, कॉलम, कहाणियूं, नावल, शाइरी। कहाणियुनि जा 2 मजमूआ अची चुका आहिनि। शाइरी जा बि 2 किताब अची चुका आहिनि। नावल त मूं हिकु ई लिखियो आहे, मखी खां मोकिलाणी, ऐं 13 किताब आहिनि। अच्छा, शाइरीअ ॾे तव्हां घणो देरि सां आहियो? सभ खां पहिरियों तव्हां कहाणियूं लिखियूं, कालम निगारी बि तव्हां कई पिए, त उनजो छा सबबु हो? इहो ईअं थियो त जीअं रेडियो ते मां कंपेयरिंग बि कंदी हुयसि ऐं उन वक़्तु ड्रामा बि मां लिखणु शुरू कया। त मुंहिंजो पहिरियों ड्रामो जेको झामिल ॾियो हुयो, ज़ेब सिंधी साहब प्रोड्यूस कयो हुयो। ऐं ड्रामनि जो थोरो इहो बि वज़ाहत कंदी हलां त मूंखे चयो वियो त ड्रामो लिखो, त मूंखे थोरो ॾुखियो लॻो त मूं ड्रामा न लिखिया आहिनि। पर उन खां पोइ मूं पढ़िया ड्रामा, उर्दू, अंग्रेज़ी में जेके बि किताब हुया, मुराद अली मिर्ज़ा साहिब जा, मुमताज़ मिर्ज़ा साहिब, कमर शहबाज़, या जेके बि उन वक़्तु अवेलेबल हुया किताब, इंग्लिश में इब्सन चेखोव जा बि मूं पढ़िया ऐं चङे नमूने सिंफ़ खे सम्झियो। पर मां ईअं नथी चवां त उहे तमामु घणा मुंहिंजा ड्रामा परफेक्ट हुया या तमामु बहितरीनु हुया, पर बहरहाल मूं सिंफ़ खे सम्झी लिखियो। बिल्कुलु ईअं ई शाइरी बि उतां ई शुरू कई। ॻाल्हि इहा ॾाढी दिलचस्प आहे त मुंहिंजा ड्रामा सैयद नूरज़र जाफ़री साहब बि कया। हिकु दफ़े उन्हनि जे ऑफिस में मां वेठी हुयसि त मूंखे चवणु लॻा त तव्हां शाइरी बि करे सघो था। त मां खिली पियसि। मुंहिंजो शाइरनि जो मूंखे हिकिड़ो अजीब तसवुरु आहे, वार विखरियल, परेशान हाल, इन करे मुंहिंजी दिलि न चवंदी आहे शाइरी ते। त हुननि हिकिड़ी ॻाल्हि कई, हुननि चयो त तव्हांजे नसर में बि शाइरी आहे ऐं इहे जेके सिटरूं अलॻि अलॻि कयो, त हीअ त शाइराना सिटरूं आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे अलाए छो दिलि खे छुही वई। ऐं हक़ीक़त आहे त जॾहिं मकली में असां रहंदा हुआसीं त मूं ते पहिरियों नज़्म जेको आहे उहो अमन अख़बार में मोकिलियो हुओ ऐं छपियो बि हुयो।
अलाए छो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न त का शइ केरु तव्हांखे ॿुधाए ऐं उहा तव्हांजे दिलि ताईं जेका आहे पहुच रखे, त मूं वाक़ई उन दौर में थोरो शाइरी ॾांहुं मां जेको आहे तवजह ॾियणु लॻसि। शाइरी फितरी हिकिड़ो इज़हार आहे इंसान जे जज़्बनि जो या ॾुख जो। ऐं मूंखे इहो ज़िक्र करणु चाहींदसि त उन दौर में 88 वारो दौरु हुयो, त मुंहिंजे वालिद जो दोस्त हुयो, उनजो ज़िक्र ज़रूरु हर जॻह ईंदो ऐं अचण बि घुरिजे। उनजो वॾो हिसो आहे मुंहिंजे इल्मी अदबी सफ़र खे अॻिते वधाइण में। त असांजो जेको ख़ानदान बलोच ख़ानदान आहे, असांजे ख़ानदान में सभु छोकिरियूं उन वक़्तु बुरका पाइण या घरेलू माहौल हूंदो हुयो, त उहो थोरो मूंखे ॿाहिरी दुनिया ॾांहुं वठी वियो, रेडियो ते वठी आयो। ऐं उहो ई किरदारु आहे जेको मूंखे हॉस्टल छॾे आयो, टेलीविज़न ते वठी वियो। उन्हनि जो नालो शाह मोहम्मद हुयो। बुनियादी तौर ते उहो पंजाबी स्पीकिंग हो, पर घर में उर्दू ॻाल्हाईंदो हुयो। वालिद जो दोस्त हो। असां नंढपण खां हुनखे पंहिंजो सॻो चाचो ई सम्झंदा हुआसीं। मिडिल ईस्ट बि हुन सफ़रु कयो साइकिल ते, त उहो ॾाढा किसा ॿुधाईंदो हुओ मशरिक़ी वस्ता जा। ऐं त हुन बि मुंहिंजी जेका तसवुराती ताक़त हुई, कहाणियूं किसा ॿुधाए हिकु दरी खुली वेंदी ॿाहिरी दुनिया ॾांहुं। न त मां सम्झां थी त रिवायती माहौल में शायदि मां ॿाहिरि न अची सघां, त हुनजो हिकिड़ो काफ़ी साथ रहियो। त हू जॾहिं गुज़ारे वियो, 1988 जी ॻाल्हि आहे, त मूंखे ॾाढो सदमो पहुतो। ऐं उन ई असर तहत मूं ख़ुदि कलामी नज़्म लिखियो, जेको तवील नज़्म जेको चवंदा आहिनि, त मां नथी चवां पर चयो वेंदो आहे सिंधी जो हिकिड़ो नुमाइंदा नज़्म आहे ख़ुदि कलामी। उन में उनजो ज़िक्र आहे ऐं उहो अहिड़ो ॾुख हुयो ऐं उहो हिकिड़ो बेख्तियार हिकिड़ो चवंदा आहिनि त जेके चइजे त फितरी वहिकिरो फ्लो ऑफ एक्सप्रेशन, उन में मूं उहो लिखियो। त उन खां पोइ उहो ॾुखु जेको उनजे विछोड़ जो जेको ॾुखु हुयो, ज़ाहिर आहे उन में मूंखे माउ बि नज़र ईंदी, वालिद बि नज़र ईंदो हुयो। उहो हिकिड़ो अहिड़ो किरदारु हो मुंहिंजी ज़िंदगी। उन खां पोइ मुंहिंजी तवजह जेका हुई, मुंहिंजो जेको लाड़ो हुयो, उहो शाइरी ॾांहुं। ऐं पोइ मूं महसूसु कयो त शाइरी ॼण मुंहिंजी हिकिड़ी सहेली हुजे। कॾहिं कॾहिं को अहिड़ो वाक़ियो थींदो आहे या का तकलीफ़ का पीड़ा, त मूंखे हीअं महसूसु थींदो आहे त अचानक मां कलम खणी शाइरी लिखणु लॻंदी आहियां, त इहा मुंहिंजी जहिड़ी सहेली हुजे। ऐं शाइरी कंदड़ जेतिरा बि शाइर आहिनि, मां सम्झां थी त शाइरी उन्हनि जे लाइ जापे जो हिकिड़ो ज़रियो बि थी सघे थी, छो त असां हाल था ओरियूं। इहो त असां कहाणी में बि पंहिंजे जज़्बनि लुत्फ़नि जो इज़हार कयूं था, पर शाइरी हिकु दोस्त वांगुरु आहे, हिकु सहेली वांगुरु आहे। त तव्हांखे ईअं लॻंदो त केरु तव्हांजे अंदरि में ॻाल्हाए पियो या तव्हां हुन सां ॻाल्हायो पिया। ईअं शाइरी जो सफ़रु शुरू थियो ऐं उते बि मां काफ़ी तवजह सां ऐं सम्झी। पर एतिरो ज़रूरु चवंदसि त ग़ज़ल मूंखे पसंदि आहे, पर मूंखे वक़्तु कोन मिलियो आहे त मां ग़ज़ल जे घाड़ेटनि ते सुठे नमूने कमु करे सघां। पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे वाई मां लिखी थी वञा, पर ग़ज़ल ते अञा मूंखे महिनत जी ज़रूरत आहे। ऐं ईंदड़ दौरनि में शायदि मां ग़ज़ल ते वधीक तवजह ॾींदसि। त ईअं मुंहिंजो सिलसिलो हलियो शाइरी जो बि। शाइरी जे सिलसिले जी तव्हां ॻाल्हि कई त तव्हांजे लाइ शेख अयाज़ बि लिखियो आहे, यकीनन उन बि तव्हांखे पढ़ियो। शेख अयाज़ जेको तमामु वॾो शाइर, मुख़्तलिफ़ ड्रामा तव्हां लिखिया रेडियो लाइ, टेलीविज़न लाइ। कहिड़ा ड्रामा कहिड़नि प्रोड्यूसरनि उन वक़्तु प्रोड्यूस कया जेके तव्हांखे कुझु यादि हुजनि नाला, ख़ासि तौर ते रेडियो लाइ, पोइ टीवी ॾांहुं चऊं था? मां इहो चवंदसि त मूंखे आवाज़ूं ॾाढियूं मोहींदियूं आहिनि ऐं कननि सां जॾहिं असां ॿुधूं था, हूअं त ॿुधूं कननि सां ई था, हिक ॿिए जी ॻाल्हि या जेको बि असां मालूमात जो ज़रियो आहे अचे थो। मुंहिंजी शुरू खां वठी रेडियो ॿुधण जी आदत हूंदी हुई। नंढपण में ॿुधंदी हुयसि, ड्रामा ॿुधंदी हुयसि। उन वक़्तु ज़ाहिर ज़रियो रेडियो ई हुयो। तीअं टेलीविज़न एतिरो कोन आयो हुयो, टेलीविज़न बि अची वियो हो पर टेलीविज़न एतिरो न, पर रेडियो ऐं रेडियो ॿुधण जो रहियो मुंहिंजो राब्तो जेसिताईं मूं सिंधी यूनिवर्सिटी में MA पूरो कयो आहे। ज़ाहिर मुंहिंजो पंहिंजो रेडियो सां वास्तो हो, त उन हवाले सां मां ॿुधंदी हुयसि। त जॾहिं मूं रेडियो ड्रामो लिखणु शुरू कयो त ज़ेब साहिबु उहोई मूंखां ड्रामो लिखायो झामिल ॾियो, पोइ वरी गुल हसन कुरैशी साहिबु बंदि दरवाज़ो, ऐं अहिड़े रीति सिंधी में अली नवाज़ ख़ासकी अली साहिबु, कामरान भट्टी साहिबु ऐं अनवर हकड़ो साहिबु, इन्हनि सभिनी मुंहिंजा ड्रामा प्रोड्यूस कया। उन खां पोइ उर्दू में सैयद नूर रज़ा जाफ़री साहिबु, अशफाक़ अहमद ख़ान साहिबु, राबिया सईद साहिबा ऐं जेतिरा बि सुठा नाला आहिनि रेडियो जा, उन्हनि मुंहिंजो ड्रामा ऐं ख़ासि तौर ते मां ज़िक्र करणु चाहींदसि मोहम्मद अली सिद्दीकी साहिब जो। पोइ सुहेल मलिक साहिब बि कया, ईअं हाणे ताईं वेंदे
ड्रामा त ऐं साल जा 2 बहितरीनु ड्रामा करार ॾिना विया उर्दू में। मुंहिंजे ख़्याल सां इहो बि 1982 या 83 जो दौरु आहे। सैयद नूरज़ जाफ़री साहब त ख़्वाब रेज़ा रेज़ा ऐं तपिश ड्रामो हुयो जेके साल जा बहितरीनु ड्रामा करार ॾिना विया हुया। ऐं अहिड़े तरीक़े सां टेलीविज़न ड्रामो जेको हुयो त समी बलोच साहब कुझु ड्रामा कया। उन खां पोइ केटीअनि जे लाइ मूं 7 ॾींहंनि जो हिकिड़ो ड्रामो लिखियो हुयो अमावस रात। अयूब गाद साहब बि मुंहिंजा कुझु ड्रामा उते प्रोड्यूस कया, पर पोइ वरी ड्रामे ॾांहुं मुंहिंजो तवजो एॾो कोन पियो वञे। उनजो रीज़न आहे मां तव्हांखे ॿुधायां त जेको तख़लीक़ी लेखक आहे या क्रिएटिव राइटर आहे उहो जॾहिं ड्रामे जी फील्ड में थो वञे, चाहे उहो रेडियो ड्रामो हुजे या टेलीविज़न जो ड्रामो हुजे, त उनजी तख़लीक़ बराह रास्त मुतासिर थी थिए। हींअर बि मां ॾिसंदी आहियां त उहे माण्हू जिन ड्रामा बि लिखिया, चाहे उहे रेडियो ऐं टीवी जा ऐं उन्हनि कहाणियूं बि लिखियूं, त उन्हनि जे कहाणी में ड्रामो अची वियो, ख़ासि करे रेडियो जो ड्रामो अची वियो। बल्कि असां जॾहिं कहाणी था लिखूं त असां ॾेखारियूं कोन था, असां महसूसु था करायूं। ऐं ड्रामे जी ख़ासियत इहा आहे त उहा ॾेखारी वञे थी। त जॾहिं मां हमसर अदब पढ़ंदी आहियां त मां ॾिसंदी आहियां त उहे असांजा ड्रामा लिखंदड़ उहे महसूसु न कराईंदा आहिनि कहाणियुनि में या नॉवलनि में, पर ॾेखारींदा आहिनि। क्रिएटिव अदब जेको आहे, तख़लीक़ी अदब बराह रास्त ड्रामे खां मुतासिर थो थिए। ईअं मूंखे यादि थो अचे त रसूल मेमण साहब बि इंटरव्यू में इहा ॻाल्हि चई त ड्रामो लिखणु माना पाण खे एक्सप्लॉइट करणु आहे, उहो जेको तख़लीक़ी अदब लिखंदड़। त इन ॻाल्हि सां मां बिल्कुलु सहमत आहियां त मूं वॾी कोशिशि कई आहे ऐं केतिरे हद ताईं कामयाबु रही आहियां त मुंहिंजूं जेके मुख़्तलिफ़ लिखणियूं आहिनि ओवरलेप न थियनि, उहे ओवरशेडो न थियनि। उन में ईअं न थिए त मुंहिंजी कहाणीअ में ड्रामो अची वञे या मुंहिंजे मज़मून में कहाणी अची वञे। मज़मून में कहाणी अची सघे थी, छो त जीअं मूं अव्हां सां ॻाल्हि कई त नैरेटिव जर्नलिज़म में जॾहिं फीचर लिखिया वेंदा आहिनि, उन में कहाणियूं हूंदियूं आहिनि फीचर राइटिंग में। हिते थोरो मूंखे महसूसु थियो हिकु ॿिनि कहाणियुनि में, पर पोइ मूं उन ते क़ाबू पाए वरितो त इन में जेको आहे सहाफ़त न अचे, पर सहाफ़त अचे थी। ऐं सहाफ़त में जेको असां अरसो रहूं था, जीअं त हेमिंगवे बि साफ़ी हो, गार्शिया मार्किस बि साफ़ी हो, ओरियाना फ्लाची जे बारे में जेको जेफ द मैन लिखियो, त इहे सभु साफ़ी हुया। पर इन्हनि वरी थोरो टेक्निक्स ऐं उन्हनि वरी नवाण बांधी, असां वटि वरी तजुर्बे जी गुंजाइश कोन्हे। असां वरी छा था कयूं, जो जेको बि नाविल था लिखूं या जेको बि कहाणी वग़ैरह लिखूं था, कहाणी खे छॾे करे मां नाविल ते ॻाल्हाईंदसि। त अॼु जो नाविल निगार वरी छा थो करे, जो ॿाहिरियों अदब पढ़ी कॉपी करण वारो जेको, त मां जेको आहे असां गार्शिया मार्किस वांगुरु लिखूं या असां मिलान कुंडेरा जे तरीक़े जो लिखूं, त मां इहो सम्झंदी आहियां या विक्टर ह्यूगो जो तरीक़ो अख़्तियार कयूं त इहो न करणु खपे। जेको कुझु लिखूं असां पंहिंजे ई रंग में लिखूं, उनजी अहमियत आहे। भले मूंखे त बल्कि अहमद सलीम साहब हिकु दफ़े इहा ॻाल्हि ॿुधाई त हुननि खे फैज़ अहमद फैज़ साहब इहा नसीहत कई हुई त पंहिंजे ख़ालिस रंग में लिखो, पोइ चाहे 3rd क्लास लिखो। त अॼुकल्ह इहो कयो पियो वञे त उहे अडॉप्ट कयूं पियूं वञनि, उहे साफ़ु ख़बर पइजी थी वञे, ज़ाहिर आहे उनजी अहमियत हूंदी, उहा हिकदमि सां उहा शेप दिलि खे चवंदी, पर उनजो जेको सुठो पढ़ंदड़ आहे न उनखे पसंदि न कंदो। जीअं तव्हां ॻाल्हि कई कॉपी पेस्ट वारी, त उहो ज़मानो त हले थो यकीनन, ऐं नओं लिखण वारो जॾहिं कंहिंखे पढ़े थो त यकीनन उन मां मुतासिर थिए थो, पोइ उनजी लिखणियुनि में उहे शयूं उनजो तासिर थोरो घणो त अचे थो। तव्हां जीअं रसूल मेमण साहब जो हवालो बि ॾिनो, तव्हां पाण केतिरा ई ड्रामा लिखिया जिन तमामु घणी मञता माणी। राइटर हसास थींदो आहे ॾाढो। कॾहिं ईअं थियो आहे त महिनत सां तव्हां ड्रामो लिखो था ऐं प्रोडक्शन में को प्रॉब्लम हुजे या उन्हनि खे सही तरीक़े सां प्रोड्यूस न थियो हुजे या अदाकारनि सही तरीक़े सां हुते अदाकारी न कई हुजे, तव्हांखे मज़ो न आयो हुजे? मूंखे यादि थो अचे त सैयद नूरज़ जाफ़री साहब ख़्वाब रेज़ा रेज़ा ड्रामो हिकु दफ़ो रिकॉर्ड करे ॿीहर रिकॉर्ड करायो ऐं हुन में पाण बि परफॉर्म कयो, मेन रोल कयो हो हुननि। ईअं गुलशन कुरैशी साहब बि कयो ऐं मूं बि कुझु सदाकारी कई पंहिंजे ड्रामनि में। बल्कि मूं रेडियो ते पहिरियों टेलीविज़न जो ड्रामो कयो हुयो स्टूडेंट लाइफ में, शागिर्दी वारे ज़माने में। त मां इंट्रोवर्ट आहियां, जीअं कि दाख़िलियत इंट्रोवर्ट न पंहिंजी दुनिया में पंहिंजे धुन में रहंदा आहिनि, मां पंहिंजी दुनिया पंहिंजे धुन में रहंदी आहियां। पर ही शोभा अहिड़ा मूं चूंडिया त ज़ाहिर आहे उन्हनि जी ज़रूरत इहा आहे त तव्हां माण्हुनि में रहो, त माण्हुनि खां असां घणो कुझु सिखूं था। हाणे वञी मां सम्झां थी एतिरनि सालनि खां पोइ जॾहिं सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे में मां आयसि, घणनि माण्हुनि सां मुंहिंजो वास्तो पियो, त पोइ मां चई सघां थी त उहो जेको मुंहिंजे अंदरि जो इंट्रोवर्ट उहो थोरो घटि थियो
ऐं उहो जेको एक्सट्रोवर्ट हिकिड़ा हूंदा आहिनि इंट्रोवर्ट, हिकिड़ा एक्सट्रोवर्ट, यानी हिकिड़ो अंदरनि दुनिया में रहंदा आहिनि इंट्रोवर्ट, ॿिया वरी एक्सट्रोवर्ट हूंदा आहिनि जेके ॿाहिरी दुनिया में, हिकिड़ा हूंदा आहिनि एम्बीवर्ट विचोला, जेके कॾहिं इंट्रोवर्ट थी वेंदा आहिनि, कॾहिं वरी एक्सट्रोवर्ट, कॾहिं पंहिंजी दुनिया में भॻल हूंदा आहिनि, कॾहिं ॿाहिरि भलिया वेंदा आहिनि। पर बुनियादी तौर ते मां चाहींदी आहियां त मां पंहिंजे तरीक़े सां रहां, फितरत जे मंज़रनि खे ॾिसां, के दरिया जे किनारे ते वञा, घणो न ॻाल्हायां माण्हुनि सां। इहो आहे मुंहिंजी तबियत, जंहिंजे करे कुझु माण्हू वरी मूंखे मगरूर बि सम्झंदा आहिनि, पर ईअं हक़ीक़त में बिल्कुलु बि कोन्हे। त उहो ड्रामो हुयो जेको हुननि वरी तब्दील कयो हुयो, पर मूंखे हिकिड़े ड्रामे ॾाढो ॾुख हुयो। उहो ड्रामो कंहिं मूंखां प्रोड्यूसर लिखारायो ऐं हक़ीक़त में लिखायो वियो हुयो, ज़िज़रो आहे हुन जे पस मंज़र में, पर मूंखे कोन ॿुधायो वियो त हिन जो सबबु छा आहे। पोइ वरी हुन में हिकिड़ो पैराग्राफ शामिलु कयो वियो हो। इहो ड्रामो हिन मूंखे दिली ॾुख पहुचायो। इहे इज़ाफ़ी जेके जुमिला तव्हां हिन में शामिलु कया, ऐं इहो पोइ वरी काफ़ी अर्से ताईं मां ड्रामे में एहतजाजनि जो ड्रामो लिखी कोन ॾिनो, काफ़ी सालनि ताईं। त इहो थियो हुयो वाक़ियो, मूंखे यादि आहे। हा, ईअं ज़रूरु आहे त जेके सौती असरात इलियास रज़ा साहिबु तमामु सुठा ॾींदा हुया, उन्हनि जे वञण खां पोइ मूंखे जेके ड्रामा मुंहिंजा थिया, उहा कमी मूंखे बिल्कुलु महसूसु थी हुननि जी। ही उहे माण्हू हुया जेके वॾी जज़्बे सां ऐं उन्हनि खे मानी खाइण जो होश न, बसि कम जो हिकिड़ो उन्हनि खे हूंदो हुयो, जिन में मां बि शामिलु आहियां। मूंखे यादि आहे त उन्हनि खे हुननि ई मुंहिंजो ड्रामो प्रोड्यूस कयो हुयो, अबरे गुरेज़ा, जिते हुननि खे सुठी प्रोडक्शन ते इनाम मिलियो, ऐं हमेशह उहो मूंखे चवंदा हुआ त तव्हां मूंखे लिखी ॾिनो, ऐं उहो ॾाढो मुंहिंजे लाइ ड्रामो ख़ुशकिस्मत साबित थियो। त उहे माण्हू हाणे कोन्हनि। बिल्कुलु, इलियास रज़ा जो जीअं तव्हां ज़िक्र कयो सोती असरात जे हवाले सां, त उनखे सताईं असां ॾिठोसीं त हुन जूं अलमाड़ियूं टैप्स सां भरियल हूंदियूं हुयूं, मुख़्तलिफ़ साउंड। अॼुकल्ह त जदीद टेक्नोलॉजी में उहे साउंड इफेक्ट ॾाढा आसान थी विया आहिनि, उतां असां खणी उहे कयूं था। ज़ाती ज़िंदगीअ ॾे अचूं था त तव्हांजा भाउर भेण केतिरा? मुंहिंजा 2 भाइर ऐं 4 भेणियूं आहिनि, ऐं वालिद जे लाइ त मूं सां ॻाल्हि कई त काफ़ी प्रोग्रेसिव हुया, बिल्कुलु सूफ़ी तबियत जा इंसान हुया, ऐं काफ़ी मदद कंदा हुया माण्हुनि जी, ऐं मुफ़्त में इलाजु करणु, ऐं ॾाढी उन्हनि जी हिकिड़ी पुरसुकून तबियत हुई, जेका तबियत मूंखे बि सम्झ में नथो अचे त कीअं आहे। ऐं अक्सर मूंखां बि पुछंदा आहिनि, छो त मूंखे कावड़ ज़रूरु ईंदी आहे, पर मां पी वेंदी आहियां। पर हुननि इहो असांखे सेखारियो त जीअं घणो रद्दमल न ॾेखारणु ऐं ॻाल्हियुनि खे सम्झणु, इहो वालिद में इहा ॻाल्हि हुई। मुंहिंजी वालिदा उम्मे कुलसूम साहिबा, उन्हनि खे वरी उहा क्रिएटिव हूंदियूं हुयूं, उन्हनि जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो हो ॻाइण में, ऐं सुर बि उन्हनि जो तमामु सुठो हुयो। ईअं मुंहिंजी भेण मुनवर सुल्ताना, उनखे उहा ॻाईंदी हुई। मूं ॾाढी कोशिशि कई, रेडियो ते बि वठी आई मांसि, टेलीविज़न ते बि वठी वई मांसि। उन ज़माने में मां सुर लतीफ़ प्रोग्राम कंदी हुअसि, प्रोड्यूसर मरहूब अहमद सिद्दीकी साहिब जो, मां उन्हनि ॾे वठी वियसि। मुंहिंजो हिन जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, पर उन ॻाइण खां इनकार करे छॾियो। बाक़ी मुंहिंजा ॿिया भेण भाइर बि आहिनि, त उन्हनि में को बर्त भरे थो, को कंहिंजो कहिड़ो क्रिएटिव आहे, आहिनि सभु ईअं ई। पर मुंहिंजी वालिदा, मूंखे यादि आहे त जेको कागज़ जूं ॿेड़ियूं ठाहिण, नंढी हूंदी हुअसि त मूंखे गुॾियूं ठाहे ॾींदी हुई, ऐं ॾाढियूं ख़ूबसूरत गुॾियूं ठाहींदी हुई। त उन ई दौर में मां तस्वीरूं ठाहिणु लॻसि, ऐं मां बि गुॾियूं ठाहिण जो मूंखे बि न आयो। सिलाई करणु या बर्त भरणु वरी असां वालिदा खां सिखियो। ॿियो, असांजो घर जो माहौल जेको आहे, सभु सुठा पढ़ंदड़ हुया। मुंहिंजूं पुफियूं, मुंहिंजा चाचा सुठा पढ़ंदड़ हुया, ऐं असांजे ॻोठ में हिकिड़ी मथे मंज़िल ते लाइब्रेरी हूंदी हुई। हमेशह मां जॾहिं बि ॻोठ वेंदी हुअसि, उतां किताब खणी ईंदी हुअसि। त ईअं असांजो घर जो माहौल हुयो। अच्छा, हाणे तव्हांजी ॿी ज़िंदगी ॾांहुं अचूं था। तव्हां अंसारी फैमिली में शादी कयो था, ऐं साईं इश्तियाक अंसारी सां तव्हांजी शादी थी। उहो साल, भला उहा शादी तव्हांजी अरेंज हुई या तव्हांजी लव मैरिज हुई? पसंदि जी शादी चई सघो था, उन में ॿई ख़ानदान बि शामिलु हुआ, ऐं इश्तियाक साहिब जो वरी पंहिंजी फील्ड आहे। इतफ़ाक़ सां उन्हनि जी मुलाक़ात मूंसां ईअं थी, जो मां इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन में हुयसि, ऐं हू पंहिंजो मज़मून खणी आया हुआ मूं वटि, ऐं उहो उन्हनि जो पहिरियों मज़मून हुयो जेको मां इबरत में मुशायात कयो। मुंहिंजी उन्हनि सां मुलाक़ात थी, पर उहा हिकिड़ी सरसरी मुलाक़ात हुई। पोइ असां ॿिन्ही जा जेके दोस्त हुया, यानी मुंहिंजी हिकिड़ी सहेली, उनजो जेको भाउ उन्हनि जे वेझो हूंदो हुयो, ईअं असांजे ख़ानदान में इहा ॻाल्हि हलणु लॻी, ऐं उन ॻाल्हि पहुचाई मुंहिंजे वालिदा ताईं त जेकॾहिं हू बि राइटर आहे, फैमिली उन्हनि जी बि सुठी आहे, जेकॾहिं इहा हिते रिश्तो थी वञे त ॾाढो सुठो। त मुंहिंजे घर वारनि ताईं बि इहा ॻाल्हि पहुती, हुननि जी फैमिली, मुंहिंजी सहेली, इहा ॻाल्हि, त ईअं ॻाल्हियूं हलणु लॻियूं। ईअं पोइ मुंहिंजे वालिद मूंखां पुछियो त मुंहिंजो उन्हनि खे ॿुधायो त हा, मां हिननि खे सुञाणींदी आहियां, ऐं त
त तव्हां हुनखे पसंदि चई सघो था ऐं ॿई ख़ानदान हुन में इन्वॉल्व हुया त अधु अधु चई सघो था। अच्छा साईं इश्तियाक अंसारी जेके आर्कोलॉजिस्ट कहाणियूं बि लिखनि था, हाणे हिकिड़े घर में ॿ तख़लीकार असां ॿई घटि ॻाल्हाईंदड़ आहियूं ऐं इश्तियाक जो पंहिंजो हिकिड़ो शोबो आहे, हुनजो वॾो कमु आहे। ज़ाहिर आहे हुन गोरख जो दौरु हुयो जॾहिं ॿूठनि ते वञणु करणु ऐं हुन में त हुन काफ़ी कम पंहिंजा जेसिताईं पहिरियों अॻु में ई करे छॾिया हुया ऐं शादी खां पोइ बि हुननि जा कम जारी रहिया, पर हुननि जी जेका शोभा मुख़्तलिफ़ आहिनि, जीअं आर्कियोलॉजी आहे, हिस्ट्री आहे, ख़ैर हुननि कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं कुझु मज़मून बि लिखिया आहिनि। जीअं हाणे हुननि जो कहाणियुनि जो किताबु आयो आहे दुखम नाले सां। आहे त ज़ाहिर आहे ॾुखियो ॿ क्रिएटिव राइटर हिकिड़े घर में रहणु, ॿिन्ही जूं तबियतूं मुख़्तलिफ़ हुजनि ऐं शोभा बि मुख़्तलिफ़ हुजनि, पर इहो आहे त हिक ॿिए खे सपोर्ट बि आहे। जीअं मूंखे बि मूं ते तनक़ीद हमेशह हुननि कई ऐं हमेशह चवंदा हुआ त जॾहिं बि लिखो त सुठो लिखो, ऐं मां चाहींदी हुअसि जीअं काविश में लिखंदी हुयसि या कुझु अख़बारनि में लिखंदी हुयसि त मुंहिंजो हमेशह इहो मुंहिंजी कोशिशि रही त मुंहिंजो पढ़ंदड़ सां राब्तो रहे फ़ाल। हिन जा कहिड़ी सबब आहिनि। मूंखे शुरूआती दौर में हिकिड़ो नौजवान मूंखे यादि आहे त मां सिंधू में लिखंदी हुयसि रोज़ जो कॉलम अॼोकी ॻाल्हि, त मूंखे ॼण उन वक़्तु इहा ख़बर पइजी वई सिर्फ़ु लफ़्ज़ महज़ लफ़्ज़ न हूंदा आहिनि, पर लफ़्ज़नि सां लेखक खे हिकु मक़सदियत जोड़णी थी पए। पोइ बाक़ाइदा मूं नौजवाननि लिखणु शुरू कयो ऐं त उहो हिकिड़ो थोरो तकड़ में कॉलम लिखंदी हुअसि त उन तां चवंदा हुया त तव्हां छो था लिखो ऐं नालो त न आहे शाया करिणो ऐं ॾियो त का सुठी शइ ॾियो, ईअं हिक ॿिए खे सलाह ॾियणु वठणु इहो असांजे घर में रहियो आहे। मुंहिंजे घर में मुंहिंजा ॾेर अख़लाक अंसारी, इसाक अंसारी, इहे बि नॉवल निगार आहिनि ऐं कहाणीकार आहिनि, इहे बि तनक़ीद कंदा रहिया आहिनि ऐं हेल्दी जीअं त चइजे। मुंहिंजूं निणानूं बि लिखंदियूं रहियूं, फ़हीम अंसारी, शमीम अंसारी ऐं मुंहिंजी वॾी निणान अख़्तर अंसारी, ऐं इन सां गॾोगॾु ॿियो नालो नसीम अंसारी, इहे सभु लिखंदियूं हुयूं, पर हुननि लिखणु छॾे ॾिनो, पर ॾाढो सुठो लिखंदियूं हुयूं। मुंहिंजी निणान मूंखे कुझु कहाणियूं ॾेखारियूं। शमीम अंसारी, हा उहो ड्रामा बि सुठा लिखी सघे थी, पर ज़ाहिर आहे घरेलू मसरूफ़ियतूं त हाणे हर माण्हू त इन पासे नथो अची सघे, त ईअं। ऐं मुंहिंजो सोहरो अल्लाह बख़्श अंसारी अनीस अंसारी जे नाले सां लिखंदा आहिनि, उन्हनि सां मुंहिंजियूं ॾाढियूं सुठियूं कचहरियूं थियूं, उन्हनि खां मूंखे सिखण जो बि मौक़ो मिलियो ऐं मूंखे त बल्कि यादि आहे उहे एॾा सेंसिटिव ऐं हसास इंसान जो पहिरियों जॾहिं मजमू मां हुननि खे ॾिनो अणॼातल शहर जो नक्शो, त हुननि चयो त मां इहे कहाणियूं पढ़ी न सघियो आहियां, बल्कि मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वहण लॻा। उहे ॾाढा हिकिड़ा हसास तबियत जा मालिक हूंदा हुया, त हुननि सां मुंहिंजियूं ॾाढियूं सुठियूं कचहरियूं रहियूं, हुननि खां काफ़ी सिखियो। त ईअं हिकिड़ो ज़ाहिर आहे सपोर्ट मिले थी, हिकिड़ी फैमिली आहे, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, हुते आइडियाज़ बि डिस्कस थियनि था, हिक ॿिए खां सिखूं बि था, पर इहो आहे त तनक़ीद ॾाढी कंदा आहिनि। बिल्कुलु तनक़ीद थींदी। जॾहिं मूं ज़िक्र कयो त अंसारी फैमिली, त हुन में सभु भाउर लिखण वारा ऐं सभु तख़लीकार हिकिड़ा सुठा। तव्हांजी औलाद ॾांहुं अचूं था त केतिरो औलाद तव्हांखे? मुंहिंजो पुटु अरसम अंसारी, उन सिविल इंजीनियरिंग मुकमिल करे अॼुकल्ह हू EFT में कमु पियो करे। हू हुनजो मौसीक़ी ॾाढो ॾाढो आहे ऐं तख़लीक़ी अदब न आहे, सुठो पढ़ंदड़ आहे। हुनजो ख़ासि तौर ते अंग्रेज़ी अदब ऐं दुनिया जो अदब, त नॉवल बि को सिंध जे पस मंज़र में हू लिखे पियो, पर अञा ॻाल्हि साम्हूं कोन आई आहे, तारीख़ ते हू लिखे पियो ऐं उनजो इन पासे ॾाढो आहे। मुंहिंजी धीउ अरीन अंसारी नमल यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां अंग्रेज़ी मां BSc करे 3 साल जी शागिर्दाणी आहे। हुनजो अंग्रेज़ी ऐं दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जे अदब ॾांहुं तमामु सुठो मुतालियो आहे, ख़ासि तौर ते इंटरनेशनल रिलेशन्स जो, पर हुन शोबो अंग्रेज़ी खयों ऐं सही खयों, छो त हुन में फ़लसफ़ो नफ़्सियात सभु अची वञनि था। फ़लसफ़े ॾांहुं हुनजो ॾाढो सुठो हुनजो लाड़ो आहे, पर हुनजो सिंधी ॿोलीअ ॾांहुं ॾाढी तवजह आहे। हुनजो ॾाढो सिंधी ॿोली चए थी पाण त मां अॻिते हली लिसानियात में सिंधी ॿोलीअ ते कमु कंदसि, अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोली, ऐं ख़ासि करे हुनखे सिंधू लिखत ऐं सिंधी ॿोली चए थी त मां सिंधी में बि लिखंदसि, ऐं सिंधी अदब ॾांहुं बि हुनजो लाड़ो आहे। त ईअं ॿिन्ही ॿारनि जो हिन पासे रुझान आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई त नंढड़ी जी ख़्वाहिश आहे त ॿोलीअ ते कमु कयां। तव्हां पंहिंजे ॿारनि जा नाला ॾाढा हिकिड़ा अलॻि मुनफ़रिद अंदाज़ सां रखिया, हिकिड़ा रवायती नाला न आहिनि, त उहे तव्हां रखिया या इश्तियाक साहिबु रखिया? मूं रखिया
अरसम त हाणे अरबी ज़बान जो आहे, उनजा 2 मतिलब आहिनि, हिकु त शींहं ऐं ॿियो ख़ुशी। ऐं अरीन हे एन सां आहिनि। अरसम आहे एन रे स्वाद मीम, ऐं अरीन आहे अलिफ रे ये नून, माण्हू सम्झंदा आहिनि अलिफ सां आहिनि अरीन। उनजो मतिलबु आहे त जन्नत में जेके वण आहिनि, वणनि जो जेको छांवरो या वरी ॻेरे जो आवाज़, ईअं कुझु 2-3 मानाऊं थियनि थियूं। ऐं 2 ॿार जेके आहिनि से उहे बि पंहिंजे, मूंखे लॻंदो आहे नाले जो बि शायदि असरु थिए थो। त जीअं मुंहिंजो पंहिंजो नालो रज़िया सुल्तान आहे, या घणनि खे ख़बर कोन्हे, पर अदद जेको आहे हर नाले जा अदद बि थियनि था। इन हिसाब सां ॾिठो वञे त उहे अदद जेका निकिरनि था न्यूमरोलॉजी में, त थोरा ॻरा था निकिरनि रज़िया सुल्ताना जे हवाले सां। मां वालिद खां हमेशह पुछंदी हुयसि त तव्हां मुंहिंजो नालो रज़िया सुल्ताना छो लिखियो, त उहो पिया चवनि त मां चाहियो पिए त हुनजो नाले जो तो ते असरु थिए। ऐं वाक़ई उहा जेका मुंहिंजे अंदरि जेका ख़ुदि एतमादी छोकिरनि सां स्कूलनि में पढ़ण सां, जेको जीअं मुंहिंजा छोकिरा हुया स्कूल में, उहा जेका ख़ुदि एतमादी छोकिरनि सां गॾु रहण जे करे मुंहिंजे अंदरि में ख़ुदि एतमादी आई, या उन शायदि नाले जो असरु आहे। त हर तरह जे हालात सां मुक़ाबिलो करणु ऐं पोइ ते न हटणु ऐं कोशिशि करे मुस्बत अंदाज़ सां शयुनि में तब्दीली आणणु, त शायदि उहो नाले जे करे बि थी सघे थो, मुमकिन आहे। ज़िंदगी में तव्हां तकलीफ़ूं बि ॾिठियूं, ज़िंदगी में तव्हां काफ़िनि मसइलनि खे मुंहुं बि ॾिनो, ज़िंदगी जो को अहिड़ो वाक़ियो जेको अॼु जे ताईं तव्हां खां न विसरियो हुजे? मूंखे हिकिड़ो वाक़ियो इहो यादि ज़रूरु आहे, जो हिकु दफ़े मुंहिंजे ई ख़ानदान मां कंहिं मूंखे फ़ोन करे चयो त हिकु ख़बर अख़बार में छपी आहे, 1991-92 खां पोइ जी ॻाल्हि आहे, त हुननि मूंखे चयो त तव्हां अहिड़ा नज़्म छो था लिखो। मुंहिंजो आख़िरी लफ़्ज़ नज़्म शाया थियो मुंहिंजी किताब आख़िरी लफ़्ज़ में, जेको ज़ेब सिंधी साहब सुगंध पब्लिकेशन पारां छपायो हुयो। जी हा, त उन में आख़िरी लफ़्ज़ मुंहिंजो हिकिड़ो नज़्म शाया थियो। त ख़बर इहा आई त तॾहिं जाम यूनिवर्सिटी जे छोकिरे जो एक्सीडेंट थियो ऐं उनजे खीसे मां आख़िरी लफ़्ज़ नज़्म निकितो, जेको पोइ ताज़ियती गजाणी में पढ़ियो वियो। त इहो वाक़ियो मूंखे ख़बर न आहे छो इहो मूंखे ॾुखोईंदड़ बि लॻो, ऐं कज़िन जॾहिं इहो मूंखे चयो तव्हां अहिड़ा नज़्म छो था लिखो, त वाक़ई उहो आख़िरी लफ़्ज़ ॾाढो टची नज़्म ऐं ॾाढो दिलि खे छुहंदड़ उन नौजवान खे वणियो हूंदो, ऐं ख़बर न आहे त उहा कहिड़ी ॻाल्हि हुई त उहो नज़्म बि आख़िरी लफ़्ज़ हुनजी ज़िंदगीअ जो थी वियो। इहो मूंखे वाक़ियो यादि आहे। छिरकाईंदड़ वाक़ियो आहे। भला ज़िंदगी में कॾहिं का ख़्वाहिश जेका पूरी न थी हुजे? डॉक्टर थियण जी मुंहिंजी ख़्वाहिश हुई, उहा पूरी न थी, पर उन सां गॾोगॾु मां चाहींदी हुअसि एयर होस्टेस थियां ऐं सॼी दुनिया घुमां, पर अलाए छो मां पंहिंजी ज़िंदगीअ जो सची ॻाल्हि त ॿुधायां तव्हांखे त 65% ज़िंदगी मूं पंहिंजे ख़्यालनि में गुज़ारी आहे। त मां हीअं कंदसि, मां हीअं कंदसि, ईअं न आहे त मूं में अमली सोच कोन्हे या मां प्रैक्टिकल न आहियां, पर काफ़ी शयूं मूंखां रहिजी वेंदियूं आहिनि, जेको मां सोचींदी आहियां त मूंखे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, त मां अॼु मूंखे महसूसु थिए त मां काफ़ी ज़िंदगी पंहिंजी सोचुनि में गुज़ारी आहे, ऐं उहे शयूं थियण खां रहिजी वियूं आहिनि। शायदि इहे 2 मुंहिंजा जेके दिलचस्पियूं, हिकु त मुंहिंजो कैरियर, मुंहिंजो वालिद डॉक्टर हुयो त मूंखां ईअं रहिजी वियो, त मां सोचींदी हुअसि त मां ईअं कंदसि, पर पोइ ख़बर न आहे छो, ऐं एयर होस्टेस बि थींदसि त ख़बर न आहे छो मां न करे सघियसि, मां सिर्फ़ु सोचींदी रहियसि। घणा माण्हू शायदि सोचींदा आहिनि, करे बि वेंदा आहिनि, पर 50% मां चई सघां थी त जिन शयुनि खे मूं सोचियो अमल कयो, ऐं 50% मां न करे सघियसि, छो त मां 50% ज़िंदगी त ख़्वाबनि में ख़्यालनि में गुज़ारे छॾी त मां ईअं कंदसि। पोइ मां कॾहिं कॾहिं निंड मां सुजाग थींदी आहियां, चवंदी आहियां त हीअ त वक़्तु गुज़री वियो, ऐं हीअ त मां अञा सोचींदी रहियसि, छो त मूं वटि टाइम जो ॻणप ऐं कैलकुलेशन कान्हे जीअं आम माण्हुनि जी हूंदी आहे। जीअं कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं न त बियॉन्ड टाइम एंड स्पेस, तव्हां टाइम खां परते आहियो, कीअं महीना गुज़री विया या साल गुज़री विया मूंखे अहसासु न थींदो आहे त केतिरो टाइम गुज़री वियो। शायदि हिन जो सबबु इहो आहे त मां सोचुनि में हूंदी आहियां, या छा पंहिंजी दुनिया में आहियां, इंट्रोवर्ट आहियां, त इहे शयूं आहिनि जेके मूंखे वाक़ई महसूसु थींदियूं आहिनि। ॿियो वरी मां हमेशह इहो ज़रूरु सोचियो, टियों जेको मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे उहो हिकु सोशल वर्क जो। महदूद पैमाने ते मां इहो कमु ज़रूरु कयो आहे, पर वॾे पैमाने ते न करे सघी आहियां, ऐं मूंखे अहसासु आहे त असांजा माण्हू ॾाढा पोइते आहिनि, ऐं असां वटि सिंध में फलाही कमु तमामु घटि था थियनि। हालांकि मूंखे अफ़सोस थींदो आहे त एॾा वॾा वॾा डोनेशन्स गॾु करे वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि, मेला थींदा आहिनि, इहो असां बाक़ाइदा उन्हनि ई मेलनि में असां कुझु शागिर्दनि जे लाइ स्कॉलरशिप्स जो ऐलान कयूं, जेके पैसा असांखे मिलनि था। इहा कमी मूंखे महसूसु थी आहे, ऐं मां हमेशह सोचींदी आहियां शायदि मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे, इन जे लाइ वॾी हिमत खपे अॻिते अचण जे लाइ।
पर पोइ बि मुंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु रही या हाणे बि मां सोचींदी आहियां त इन पासे मां वञा। पर मां पंहिंजे स्टेटस ते हमेशह सोशल मीडिया जे ते लिखंदी रही आहियां ऐं मुस्तक़िल लिखंदी रही आहियां। मां ॾिसंदी आहियां के माण्हू अहिड़ा आहिनि जेके हाणे सोशल वर्क कनि पिया, पर जेतिरो थियणु घुरिजे उहो कोन्हे। अच्छा, मुलाज़मत तव्हां चऊं था त तव्हां सभ खां पहिरियों लेक्चरर थियो था अंग्रेज़ी जा, ऐं हाणे तव्हां सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे में सेक्रेटरी जे हैसियत सां कमु कयो पिया। कहिड़नि प्रोजेक्ट्स ते तव्हां कमु पिया कयो हींअर? मुंहिंजो अचणु ईअं हुयो जो पहिरियों मां हिते बोर्ड जी मेंबर तौरु आई हुयसि, पोइ वरी सेक्रेटरी जी सीट ख़ाली हुई त मूंखां पुछियो वियो त मां चयो ठीकु आहे। पोइ ईअं 4 साल थिया आहिनि बींग सेक्रेटरी मूंखे कमु कंदे। मां जॾहिं आयसि त ज़ाहिर आहे उन में कुझु अर्सो त चेयरमैन हुया, पोइ वरी इस्तीफ़ा ॾेई हलिया विया, त 1.5 साल त असांजो ईअं ई गुज़रियो। पर उन में ज़ाहिर असांखे मंज़ूरियूं खपनि थियूं। ॿियो त असां मूं इहो सोचियो त को अहिड़ो कमु कयूं जंहिंमें पैसे जी एतिरी इन्वॉल्वमेंट न हुजे। पोइ असां कॉलेजनि स्कूलनि में वेंदा हुआसीं या हुननि खे घुराईंदा हुआसीं। उते असां ॻाल्हि ॿोल हुननि सां कई त ॿोली जी सिख्या जा कुझु ज़रिया आहिनि जंहिंमें आखाणी बि आहे, ॻाल्हि ॿोल बि आहे। त उन्हनि खां पुछंदा हुआसीं या उन्हनि उस्तादनि खे असां ॿुधाईंदा हुआसीं त तव्हां उन्हनि खे कहाणियूं ॿुधायो या कहिड़े नमूने उन्हनि खे तव्हां पढ़ाए सघो था रांदि रूंद में, कहाणियुनि में। त ईअं ॾाढा सुठा कामयाबु प्रोग्राम कया। हींअर बि सिंधु लिखत जो अजाइब घर आहे, उन ते कमु हले पियो। ऐं उस्तादनि जूं तरबियती जेके सेमिनार वर्कशॉप्स जेके आहिनि उहे आहिनि। इन खां अलावा प्रिंट मीडिया जी ॿोली ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी ॿोली, इन्हनि जे खे मॉनिटर कंदा आहियूं, ख़त वेंदा आहिनि। असांजो बुनियादी कमु किताब छपाइण बि आहे ऐं उन में इंसाइक्लोपीडिया ऐं डिक्शनरीज़ आहिनि ऐं स्टूडियो आहे मोहम्मद इब्राहिम जो स्टूडियोज़। त उन में प्रोग्राम रिकॉर्ड कंदा आहियूं जेके बि ॿोली लिसानियात ते कमु। हर साल एवॉर्ड बि ॾींदा आहियूं। त घणे भाॻे असां वटि ॿोली लिसानियात जा जेके आहिनि काफ़ी प्रोजेक्ट आहिनि, उन्हनि ते कमु हले पियो। अॼु जो नौजवान मुख़्तलिफ़ फॉर्मेट्स ते लिखे पियो, तव्हां हुननि जी क्वांटिटी ऐं क्वालिटी उनखे तव्हां कीअं था ॾिसो? छाकाणि त ॾिसिजे थो त अॼुकल्ह अदब में क्वालिटी जेका आहे मयार उहो घटि आहे, पर क्वांटिटी जेका आहे उहा वधंदी थी वञे किताबनि जी। इनखे तव्हां कीअं था ॾिसो? जी, बसि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि महसूसु थींदी आहे त अॼु जो जेको नौजवान आहे उन वटि ॼाण त वधी आहे। असांजे दौर में असां वटि एतिरा ॼाण जा ज़रिया कोन हुया। हाणे हुननि वटि इलेक्ट्रॉनिक मीडिया बि आहे, मोबाइल बि आहे। पहिरियों हूंदो असां लफ़्ज़ ॾिसण लाइ डिक्शनरी खोलींदा हुआसीं ऐं लाइब्रेरीज़ में वञी किताबनि खे उथलाइणो पवंदो। हाणे त तव्हां वटि ई पेपर्स आहिनि। ॼाण हुन वटि ॾाढी सुठी आहे, पर ॼाण खे जीअं चवंदा आहिनि त प्रॉपर चैनलाइज़ करणु, ॼाण जो रुख़ मुतयन करणु, त उन ॼाण खे कहिड़े पासे खणी वञूं, उन में मूंखे ख़्यालु नज़र अचे थो। ॿियो वरी इहो त जीअं असां ॾिसो लिखणु शुरू कयो त मां बि 30-35 साल लिखंदी रहियसि। त मुंहिंजो कमु हुयो सिर्फ़ु लिखणु, पर मां कॾहिं न सोचियो त मूंखे केतिरी शोहरत थी मिले या मूंखे कहिड़ो एज़ाज़ु मिलियो या मूंखे कहिड़ो इनाम मिलियो। इन सां मुंहिंजो को वास्तो न हो। जीअं त अॼुकल्ह सेल्फ प्रोजेक्शन जो दौरु आहे, जंहिंजे करे उहे सोशल मीडिया जा लड़ा असांजी समाजी ज़िंदगीअ में शामिलु थी विया आहिनि। त पंहिंजे पाण खे पढ़ाइणु या पंहिंजी तारीफ़ करणु, जीअं चवंदा आहिनि त सेल्फी बि हिकिड़ो ज़ात जी मोहबत जो इज़हार आहे, त ईगो जो इज़हार आहे। त उहे अची विया आहिनि। त हाणे अॼु जो नौजवान जेको आहे उनखे इहा ख़बर न आहे त मां कहिड़ो मीडियम चूंडियां, कहिड़ो ज़रियो चूंडियां, नाविल लिखां या कहाणी लिखां या शाइरी कयां। के त नौजवान अहिड़ा ॾिठा आहिनि जेके उन्हनि सही चूंड कई आहे पंहिंजे नसरी सिन्फ़ुनि जी या शाइरी जी या जेको बि लिखनि पिया, अक्सरियत में न करे सघिया आहिनि। उहे चवनि था नाविल लिखूं, को शाहकार नाविल लिखूं, पोइ कीअं बि लिखूं। पोइ हू घणे भाङे असां मिक़दार ॾांहुं विया आहियूं। ऐं ॿियो ख़्यालु जेको महसूसु कयां थी उहो इहो त ठीकु आहे, असांजो अॼु जेको मॉडर्न नैरेटिव आहे उहो चवनि था त जदीद बयाने में सिन्फ़ुनि जो घाड़े ते ॾांहुं एॾो कोन ॾिठो वेंदो आहे। कहाणियुनि जा ख़ासि जुज़ा था थियनि, उन्हनि खां हटी बि कहाणियूं लिखी वियूं, उहे दुनिया जे अदब में तमामु घणियूं मक़बूल थियूं, त उनखे एॾी अहमियत कोन पिया ॾियनि। पर मुंहिंजे ख़्याल में हिकु बुनियादु हूंदो आहे हर शइ जो। तव्हां घरु ठाहींदा त पहिरियों पीढ़ खणंदा ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसंदा त मरहलेवार जेका जाइ ठहे थी उन में केतिरो काठ इस्तेमालु थियो, पोइ वरी उन में सीमेंट केतिरो, चुन केतिरो, रंग केतिरो या ॿियूं बि जेके ख़ासि शयूं, तव्हां उन खां हटी कोन था सघो, चाहे केतिरी जदीद छो न अचे। तजुर्बनि जी गुंजाइश हमेशह रही आहे, पर उहे दुनिया जे अदब जा लेखक जिन पंहिंजे बुनियाद सां गॾु तजुर्बा बि कया त हमेशह कामयाबु विया।
असांजो नौजवान ईअं कोन पियो महसूसु कराए, उनखे जल्दी तकड़ी शोहरत खपे जेका थींदी कोन। हाणे त अॼुकल्ह इहो रिवाजु पइजी वियो आहे त तव्हां पंहिंजो नाविल खणी अचो या कहाणी खणी अचो, वरी सेल्फ प्रोजेक्शन बि कयो, ज़ाती प्रचार बि कयो, 2-3 रिव्यू बि अची वञनि। पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त अदब ईंदड़ दौरनि लाइ हूंदो आहे ऐं उन जी हैसियत ईंदड़ दौर ऐं तारीख़ मुतयन कंदी आहे। असां केॾो ई पंहिंजी ज़ाती प्रचार छो न कयूं, पर ईंदड़ दौर उहो ॿुधाईंदो। ऐं घणा त अहिड़ा बि मौज़ू हूंदा आहिनि जेके हिन दौर जा न हूंदा आहिनि, ईंदड़ दौरनि जा हूंदा आहिनि, जेके हिन दौर में एॾो पसंदि कोन कया वेंदा आहिनि, पर उहे ॿियनि दौरनि जा मौज़ू हूंदा आहिनि। जीअं काफ़का जे बारे में चयो वञे थो त उनखे ईंदड़ दौरनि में जेका आहे सा मक़बूलियत मिली। ईअं काफ़ी मौज़ू हिन दौर में लिखिया विया आहिनि, उहे ईंदड़ दौरनि जा मौज़ू आहिनि। हिकिड़ो क्रिटिक हूंदो आहे, हिकिड़ो नक़ाद हूंदो आहे। नक़ाद उहो ई जीअं मेडिकल में तिब में घणेई शोभा आहिनि जंहिंमें हिकिड़ी जराही बि आहे, उहो वढ घुट करणु कंदो। नक़ाद जो कमु हूंदो आहे वढ घुट करणु। पर बुनियादी तौर ते असां लिखूं था पढ़ंदड़ लाइ। पढ़ंदड़ जंहिं शइ खे पसंदि कंदो उहा ई सुठी हूंदी, भले मयारी न बि हुजे, पर जे उहो पसंदि थो करे त उनजी पंहिंजी अहमियत आहे। पर अहमियत उन्हनि शयुनि जी आहे जंहिंमें मौज़ू वक़्ताइतो हुजे, दौर मुताबिक़ हुजे, घाड़ेती ॾांहुं बि नज़र तव्हां रखो। मैडम, प्रोग्राम जो वक़्तु बि इंतिहाई मुख़्तसर आहे। प्रोग्राम जे आख़िरी मरहले ॾांहुं अचूं था। लिसनर तव्हांखे घणेई ज़माने खां ॿुधनि था, उन्हनि खे तव्हां छा मैसेज ॾींदो प्रोग्राम जे आख़िर में? लिसनर्स मूंखे काफ़ी अरसे खां ॿुधनि पिया। मूंखे इहा कमी ज़रूरु महसूसु थींदी आहे त जेको माण्हू जिथे आहे उन में तब्दीली कोन आई। ऐं मां पंहिंजे लिखड़ियुनि में तोड़े पंहिंजी ज़ात में अॼु बि मां रोज़ु सोचींदी आहियां का नई शइ कयां। उहा कहिड़ी बि नई शइ, का तख़लीक़ी शइ बि थी सघे थी, को दरिया जो किनारो बि थी सघे थो, कंहिंसां सुठी कचहरी बि थी सघे थी, को सुठो किताब बि थी सघे थो, किथां सुठो को ख़्यालु अचे। कॾहिं कॾहिं प्रोग्राम बि ॿुधंदी आहियां रेडियो जा, त जेको जिथे आहे उते पियो घुमे। ऐं ॿाहिराड़ी में तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो पंहिंजो ॿाहिराड़ियुनि में रहणु थियो। ॿाहिराड़ी जो माण्हू ॿोलीअ में ॾाढो मज़बूत आहे ऐं लोक अदब ऐं लोक ॾहाप हुन वटि घणी आहे, पर हू पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु नथो करे, वक़्तु ज़ाया थो करे। नौजवाननि खे ॾिसंदी हुअसि त इहे होटलुनि ते वेठा आहिनि, फिल्मूं वेठा ॾिसनि, गाना सभु कुझु कयो, पर पंहिंजे वक़्त खे सुठो इस्तेमाल में आणियो ऐं के हुनर सिखो जेका वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हुनर ज़रूरु सिखिजे जंहिंमें मुआशी तौर ते बसां में पाण भराई अचे थी। ऐं ॿियो जेतिरियूं बि मनफ़ी शयूं आहिनि कोशिशि कजे त उन्हनि खां हटी करे पाण बि ऐं पंहिंजे माहौल बि अहिड़ो तख़लीक़ कजे जंहिंमें ॿियनि खे अॻिते वधण में कामयाबी हासिलु थिए। वॾी महिरबानी मैडम, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। समीन प्रोग्राम रतीअ जी रिहाइण जो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ताईं पहुचे थो। प्रोग्राम जे पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ेब खे इन ई दुआनि सां इजाज़त ॾींदा। शाल जिते हुजो आबाद हुजो।